अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अनम मला तव्हां ॾिसी रहियो सिंध कोहिस्तान टीवी न्यूज़। हैदराबाद खां रिपोर्ट शामिल कंदासीं बिलालुद्दीन जी। ॼाण शोरो जे डिप्टी कमिश्नर अली ज़ुल्फ़कार मेमण जी सदारत हेठि दरबार हाल ॼाण शोरो में पोलियो खां बचाव वारी मुहिम जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ हिकु इजलास थियो। उहो पोलियो मुहिम 2 अक्टूबर खां 6 अक्टूबर 2023 ताईं शुरू थींदी। हिन चयो त हू मुक़ररु कयल कामयाबियुनि खे यकीनी बणाइनि। पोलियो मुहिम दौरान ख़ासि ध्यानु ॾिनो वञे त पोलियो मुहिम दौरान को बि ॿार पोलियो खां बचाव जे फुड़नि खां महरूम न रहे ऐं उन सिलसिले में कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत बर्दाश्त न कई वेंदी। उन मौक़े ते न जे स्टाफ ऑफिसर डॉक्टर सनम ॿुधायो त 2 अक्टूबर खां शुरू थींदड़ 5 ॾींहं वारे पोलियो मुहिम दौरान ज़िले अंदरि 5 सालनि खां घटि उमिरि जे समूरनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारण सां गॾोगॾु विटामिन ए कैप्सूल पिणु पियारिया वेंदा, जंहिं लाइ समूरा इंतज़ाम किया विया आहिनि। इजलास में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ॼाण शोरो डॉक्टर इमामुद्दीन खूड़ो एडीसी 2 अहमद आफ्ताब मेमण, डॉक्टर जमशेद खानज़ादा असिस्टेंट कमिश्नर सेमण, मोहम्मद इकबाल जंडन असिस्टेंट कमिश्नर बुला खान, अब्दुल कादिर इकबालानी, डीएसपी हेडक्वार्टर काशिफ कादरी, डिस्ट्रिक्ट मैनेजर पीपीएचआई शफीक मेमण शिरकत कई। रहमान आगरो जिले फोकल पर्सन पोलियो डॉक्टर मोहम्मद रजा, डॉक्टर पीर मंजूर, डॉक्टर इरम शेख खां अलावा पैरामेडिकल स्टाफ पिणु शिरकत कई।